Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer कहिड़ा हाल तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो मज़े में भई ॾाढी गर्मी आहे अॼु हीट वेव जो टियों ॾींहुं थी वियो आहे ऐं अॼु त बाक़ाइदा हीट स्ट्रोक जा चांसिस आहिनि जीअं त मेटोलॉजिस्ट जो चवण हुयो त ख़मीस ऐं जुमे ते शदीद गर्मी पवंदी ऐं हीट स्ट्रोक जा जेके चांसिस आहिनि उहे 90% खां बि वधीक आहिनि त इन जे करे अॼु एतिरी हद ताईं गर्मी आहे जो घरनि जा स्टूडियोज़ जा AC कमु करणु छॾे ॾिना आहिनि ऐं महिरबानी कयो हर हर पाणी पीअंदा रहियो पंहिंजो पाण खे हाइड्रेटेड रखो ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त आचर खां वठी जेको आहे हिन हीट वेव में कमी ईंदी ऐं इंशाअल्लाह झुड़ जी आमद बि थींदी ऐं कराची जो उहो ई पुराणो मौसम जेको असां यादि कंदा आहियूं मॉनसून वारो त झुड़ ईंदो रहंदो वेंदो रहंदो ऐं थधियूं थधियूं हवाऊं बि इंशाअल्लाह सामुंडी हवाऊं जिन खे असां चवंदा आहियूं उहे खुली वेंदियूं आचर खां वठी त इंशाअल्लाह मथे हफ़्ते खां वठी जेको आहे मौसम में काफ़ी बहितरी ईंदी पर हे हिकु ॿ ॾींहं आहिनि छंछरु ताईं जेको आहे आचर जी मंझंदि ताईं जेको टाइम आहे इहो ॾाढो ख़तरनाक वारो टाइम आहे इन करे ॾाढो एहतियात कयो रोज़ तव्हांखे चवंदा आहियूं त भई अननेसेसरीली गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरो जेकॾहिं निकिरो था त मथो ढके निकिरो हल्का कपिड़ा पायो हल्के रंग वारा कपिड़ा पायो ऐं पाण सां गॾु पाणी जी बॉटल्स लाज़मी रखो छो त जीअं ईद ख़ैर सां गुज़री आहे असां सभिनीनि जेको आहे खाधे पीते में परहेज़ नाहे कई मसाले वारी शयूं खाई रहिया आहियूं गोश्त खाई रहिया आहियूं त इन शइ खे हाणे थोरो गैप ॾिजे सिहत बि ज़रूरी आहे सिहत हूंदी त सभु कुझु हूंदो जॾहिं सिहत न हूंदी त असां नथा सर्वाइव करे सघूं न असांजा ॿार सर्वाइव करे था सघनि न असांजा वॾा सर्वाइव करे था सघनि इन जे करे घरनि में लाइट खुराक खाओ ऐं मां त यकीन कयो मां त अॼुकल्ह जेको आहे या त मुङनि जी दाल थी ठाहियां पई या त जेको आहे मसूर जी दाल थी ठाहियां पई या त खिचड़ी थी ठाहियां दही ऐं अंब जो सीज़न आहे अंब त उहो ई फेवरेट आहे सभिनीनि जो या त अंब मानी था खाऊं या त दही मानी था खाऊं इहे एतिरियूं लाइट शयूं आहिनि जो इन सां तव्हांजो हाज़मो बि सही थो रहे तव्हांजी सिहत बि सही थी रहे ऐं पाणी एतिरो थो पीजे जो बुख जो अहसासु नथो थिए तव्हांखे मानी खाइण बि ज़रूरी आहे जेकॾहिं मानी न खाईंदा त ज़ाहिर आहे तव्हांखे मिनरल्स न मिलंदा वाइटामिन्स न मिलंदा ऐं उन खां पोइ वरी जेको आहे BP लो थियण जो चांसिस बि हूंदा आहिनि शुगर लो थियण जा चांसिस बि हूंदा आहिनि पाणी बि पीअंदा रहो मानी बि टाइम टू टाइम खाईंदा रहो पर एतिरी खाओ जेतिरी तव्हां बर्दाश्त करे सघो वधीक हेवी खाधो मसाले वारी शयूं बिरयानियूं या इन टाइप जी शयुनि खां थोरो परहेज़ कयो ही जेके 2-3 ॾींहं आहिनि इहे जॾहिं ख़ैर सां गुज़री वञनि पोइ तव्हांखे जेको खाइणो आहे तव्हां खाई सघो था ख़ैर मां मां केर बि न थींदी आहियां जो तव्हांखे मां मना कयां खाधे पीते खां पर असां सिर्फ़ु जेको आहे तव्हां ताईं इहे शयूं पहुचाए रहिया आहियूं तव्हांजी सिहत जे हिसाब सां तव्हां सां ॻाल्हाए रहिया आहियूं त तव्हां एहतियात कंदा त तव्हांजी सिहत बि सही रहंदी ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि उहे शयूं खारायो जिन सां हू सही रहनि ऐं गर्मी तमामु घणी आहे इन जे हिसाब सां तव्हां सां इहे ॻाल्हियूं करे रहिया आहियूं नींबू पाणी जो इस्तेमालु तमामु घणो रखो नींबू पाणी घरनि में ठाहे रखो ऐं जेकॾहिं घरनि में नथा ठाहे रखो त ॿाहिरां जेके नींबू पाणी जा साशेस मिलंदा आहिनि उहे लाज़मी ठाहे करे पीओ सुबुह शाम ऐं पाण खे हाइड्रेटेड रखो अॼु जीअं त गर्मी बि आहे ऐं जेको आहे शाम जो टाइम बि आहे ऐं इन हिसाब सां जेको आहे अॼु असां पोइट्री जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं अॼु असां मज़ेदार गाना बि ॿुधंदासीं ऐं कचहरी बि कंदासीं पोइट्री ते बि सिंगिंग ते बि ऐं जेको आहे शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि शोभी भाई खे बि भलीकार कंदासीं अॼु शोभी भाई थोरो जेको आहे न मिस्टर बीन वारो ऐं चार्ली चैपलिन वारो जेको आहे न थोरो जेस्चर ॾींदो असांखे अस्सलाम वालेकुम कैसे हैं आप ठीक है त मिस्टर बीन ऐं चार्ली चैपलिन वारो असांखे अॼु जेस्चर ॾिनो आहे शोभी भाई सो बहरहाल शोभी भाई सां बि असां कचहरी कईसीं उन्हनि खे बि वेलकम कयो आहे हींअर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि महमूद अयाज़ साहब जेके पोइट बि आहिनि ऐं गॾो गॾु उन्हनि जो पंहिंजो बिज़नेस बि आहे ऐं उन खां अलावा असां सां गॾु साहिर अंसारी बि हिते मौजूदु आहिनि जेके सिंगर बि आहिनि कंपोज़र बि आहिनि उन्हनि खे बि भलीकार कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम कहिड़ा हाल ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो अलाह जो करम आहे ठीकु ठाक ऐं सेट जेको आहे तव्हांखे हिन मां घणी मुबारकूं ॾियण जूं ऐं ॾाढो सुठो सेट लॻो आयो थैंक यू तव्हां हिन सेट ते पहिरियों दफ़ा आया हीअ पहिरियों आहे मुंहिंजो अच्छा छो त तक़रीबन 4-5 महीननि जो गैप थी वियो रमज़ान खां पहिरीं आयोसि रमज़ान गुज़री वियो क़ुर्बानी ईद गुज़री
सो गोश्त तव्हां खाई हलिया त मां त खाईंदी कोन आहियां ऐं हाणे असां अंबनि जो टाइम आहे अंब पिया खाऊं बसि हा गोश्त मां कोन खाईंदी आहियां बाक़ी अंब कोन ॾींदमि मुंहिंजा पंहिंजा फेवरेट पर आहे इहो शुक्र आहे जो अंब ते जहिड़ो आहे इहो आहे जो किलो अंब खाईंदो रहो तव्हां न किलो त न ख़ैर न आऊं किलो खाईंदो आहियां हा तव्हां खाईंदा हूंदव छो त हिन में उहो चिकनाहट न आहे बाक़ी हर शइ माना थधियूं शयूं नेचुरल वग़ैरह शुगर त आहे हा शुगर त अथसि असां मिठो त ॾाढो फ़क़ीर आहे। माण्हू आहियूं बसि हलो सही आहे इहो बि ठीकु आहे कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान तबियत ठीकु आहे तव्हांजी ज़बरदस्त ऐं माशाअल्लाह सां तव्हां बि ईद गुज़ारे करे अॼु आया आहियो काफ़ी टाइम खां पोइ बिल्कुलु ईद में मसरूफ़ वेंदा आहियूं पंहिंजे कारोबार जे लिहाज़ सां पर कॾहिं बि दोस्तनि जो या अव्हां जो सॾु ईंदो आहे त पोइ सभिनि मसरूफ़ियातनि खे साइड ते रखी हलिया ईंदा आहियूं माशाअल्लाह माशाअल्लाह जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजो कपिड़े जो बिज़नेस आहे त इहो ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदसि त क़ुर्बानी वारी ईद ते वधीक जेको आहे सेल थींदी आहे कपिड़े जी या रमज़ान वारी ईद ते वधीक सेल थींदी आहे रमज़ान में वधीक सेल थींदी आहे रमज़ान अलाह साईं जे तरफ़ां अहिड़ो भाग वारो तोहफ़ो आहे, तोहफ़ो। ऐं बरकत वारो महीनो आहे क़रीब गुरबा बि अयाशी में लटा कपिड़ा ऐं ॿ टे टे पंज को ढाई वारा को मज़दूर आहे लेबर आहे ज़कात कढनि था माना तमामु घणी क्वांटिटी में कपिड़ो सेल थींदो आहे रमज़ान में उन खां पोइ हीअ वारी जेकी ईद आहे थोरो क़ुर्बानी जो तमामु रुझान वरी कराची में अञा वधीक आहे कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि ॿारनि जो ज़हन ठाहे छॾींदा आहिनि त बाबा ईद ते ख़र्ची हाफ़ क़ुर्बानी करण जे करे उहे पैसा रखिया आहिनि त ज़्यादातर अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि जेके उन्हनि जो माइंड थियल आहे त घटि ख़र्चु करिणो आहे छो जो असांजा मर्द या घर में अम्मी अबू वारा क़ुर्बानी कंदा त उनजे करे वरी पोइ हिन में थोरी रनिंग घटि थी वेंदी आहे पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा एहसान आहिनि जेको नसीब हूंदो आहे उहो त दरवाज़े ते बि मिलंदो आहे ज़बरदस्त पर हींअर गर्मी जो बि सीज़न आहे हिन वक़्तु तव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि छो जो इहो मुंहिंजो ज़बरदस्त टॉपिक आहे कपिड़ो ज़ाहिर आहे असां लेडीज़ खे कपिड़ा ई खपंदा आहिनि वधीक ऐं जहिड़े हिसाब सां असां शो करे रहिया आहियूं त असांखे त डेली बेसिस ते खपंदा आहिनि त मां त मार्केट में या हेॾां होॾां वेठी कपिड़ा ई ॾिसंदी आहियां मुंहिंजो हस्बैंड ॾाढो चढ़ंदो आहे हिन शइ ते चवंदो आहे जंहिं वक़्तु ॾिसां थो तुंहिंजो पार्सल अचे थो उहो बि जेको आहे रुगो कपिड़ा छा कंदीअ तूं एॾा कपिड़ा मां चवंदी आहियां भई शो बि कयूं था ज़रूरत बि पए थी ऐं मतिलबु को फज़ूल ख़र्ची त कोन थी कयां चवंदो आहे मुंहिंजी नज़र में या तूं फज़ूल ख़र्ची थी करे पई मां चवंदमि मां रिपीट बि कंदी आहियां पर 2-3 महीननि खां पोइ जेके यादि बि न रहनि त इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त हिन वक़्तु अहिड़ो कहिड़ो कपिड़ो आहे जेको मार्केट में सभिनि खां वधीक विकिरो थी रहियो आहे हिन वक़्तु हिन सीज़न में सभ खां पहिरियां त लोन सेल थी थिए वरी लोन जे अंदरि बि तमामु घणियूं ब्रांडेड आहिनि कुझु कंपनियूं आहिनि जेको हिन साल आउं पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ ॿुधायां थो त तमामु घणी जेकी सेल थी आहे उहा बिन सईद लोन जी थी आहे इन जा प्रिंट्स बि ॾाढा सुठा आहिनि अच्छा हींअर वरी एम्ब्रॉयडर्ड शयूं बि काफ़ी मार्केट में नज़र अची रहियूं आहिनि पर हीअ जेको 2 महीना आहिनि जून जुलाई जा इन में थोरो वरी इहो एम्ब्रॉयडरीअ ते स्लो थी वेंदो आहे प्रिंटेड ते बिल्कुलु कुझु अहिड़ा नफ़ीस तबियत जा कस्टमर आहिनि या लेडीज़ आहिनि जेके भारी खे बि अवॉइड थियूं कनि ऐं असांजी वालदा पाण सर्दी में बि लोन इस्तेमालु कंदी आहे उहो त असां बि कयूं था छो कॉटन नथा पाए सघूं हिकु कपिड़ो या मरीना खदर धनक वेलवेट बनारसी जेके सर्दी में सेल थींदा आहिनि उहे कॾहिं बि यूज़ न कंदा कराची ॾिसो न हिकिड़ो उहो शहर आहे जंहिंमें मौसम जी ख़बर ई न पवंदी आहे बिल्कुलु सर्दी आहे त एॾी महसूसु न थींदी आहे ऐं जॾहिं पवंदी आहे त पोइ ॾकाए छॾींदी आहे हिकिड़ो ई महीनो सिर्फ़ु जनवरी जो बसि पर उन में बि कॾहिं कॾहिं सर्दी इलाही थी पए कॾहिं कॾहिं एॾी नथी पए पर हाणे क्लाइमेट चेंज आहे वेदर बि चेंज थी रहियो आहे त हाणे कुझु सर्दी महसूसु थींदी आहे पर इहो त असां ॾिठो आहे पंहिंजे घर में बि नंढे हूंदे खां वठी त असां कॉटन जा कपिड़ा जॾहिं कराची खां ॿाहिरि असां रहंदा हुआसीं त तॾहिं पाईंदा हुआसीं पर कराची में लॉन ई थी पाइजे 12 महीना लॉन थी हले पई हितां जे माना मौसम जेकी आहे उहा इन जे करे हिकु करी न आहे जो समुंड जो जंहिं बि शहर में हुजणु आहे उते हर 3 कलाकनि खां पोइ मौसम पंहिंजो ॾे ख़ुदि चेंज कंदी आहे कॾहिं पाणीअ जी लात हूंदी आहे कॾहिं पाणी जी चाड़ हूंदी आहे हवाऊं ऐं इंटरनेशनल मौसम बि हिन सां गॾु कनेक्ट थींदी आहे छो जो समुंड आहे अलाह साईं जो निज़ाम आहे त पाणी उतां अचे थो का हवा का ख़ुश्की कंहिंजी उहा टच थिए थी त इन जे करे कराचीअ जी मौसम ज़्यादातर जेकी आहे हीअ मौसम लोन जी आहे पर सर्दी बि एॾी का हाई फाई सेल न थींदी आहे असांजा जेके क्लाइंट आहिनि उहे ज़्यादातर
जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि KPK जा बलोचिस्तान जा पंजाब जा जॾहिं उहे वेंदा आहिनि उन्हनि वटि हेवी सर्दी आहे त असां वटां उहे गरम कपिड़नि जी परचेज़िंग थींदी आहे मौसम में। पर जेको एंटीरियल सिंध जो माण्हू आहे या जेको प्योर सिंधी पंजाबी सराइकी जेको सूती कपिड़ो जेके असां चवंदा कपा मां ठहे थो लॉन कॉटन उन जा वधीक आदी आहिनि क्लाइंट। अच्छा ज़बरदस्त माशाल्लाह। हलो इहा हिकिड़ी नॉलेज में हिकिड़ो इज़ाफ़ो थियो असांजे कपिड़े जे हवाले सां बि। सो तव्हां ॿुधायो अॼुकल्ह कहिड़ा गाना रिकॉर्ड करे रहिया आहियो, छा करे रहिया आहियो? बसि गाना मूं कुझु पंजाबी लिखिया आहिनि अच्छा ऐं कुझु त मतिलबु सिंधी हिजरत जे इन ते असां लिखियो आहे ऐं ॿियो हिकिड़ो आहे जेको सिंधी ते सिंधी डीजल मां ते जेको लिखियो आहे मूं हुन में बि तव्हांखे ॿ टे लाइनूं ॿुधाइनि तव्हांखे हुन में बसि म्यूज़िक जे हवाले लॻाए पिया असां सॼो ॾींहुं सही आवाम जी ख़िदमत जे करे। सही त कुझु शोज़ वग़ैरह करे रहिया आहियो? शो प्राइवेट न जो मुंहिंजो बैंड आहे पाकिस्तान आइडल में जेको बैंड आहे उहो मुंहिंजी आहे महबूब अशरफ साहब जो पाकिस्तान आइडल में बैंड आहे बंदि थी वियो न प्रोग्राम जी बंदि थी वियो इहा मूंखे न आहे ख़बर। बंदि थी वियो अच्छा अच्छा तव्हांखे मूं पहिरीं छा चयो पहिरियों महीने में ख़तमु थियो हीअ हिते ख़तमु थियो बसि इहे त आहे न। हाणे वीचारा छोकिरा लुली आहे न जेके अॻियां आया हिते वीचारा हेॾियूं महिनत कयूं वारा को सखर मां आयो को KP में आयो को बलूचिस्तान में आयो उन जा ख़्वाब हूंदा आहिनि हर माण्हू जा हिकिड़ा ख़्वाब हूंदा न पर हिते जेकॾहिं अहिड़ा शोज़ थियनि था त पोइ उन्हनि जो छा फ्यूचर छा आहे? फीचर काई कोन्हे न पोइ छो था थियनि अहिड़ा शोज़? बसि उहो हुनखे पंहिंजो कमाइणो हूंदो आहे न। जज आयो जज पंहिंजा पैसा कमाए वेलियो ऐं एडवर्टाइज़िंग कंपनियूं ईअं पंहिंजो कमायो हू जेको वीचारो ईअं खिलोनी थी बीहे रहियो। ओहो उते ई तव्हांखां जेको पहिरियों शो थियो जंहिं मोहम्मद साहब जो हो उन में तव्हां इहा ॻाल्हि कई त भई हिन हिते जेको बि आहे न उहो पाकिस्तान न कमु कोन थो करे कंहिं माण्हू न कमु कोन थो करे ॾिसे न। अगरि को शाहरुख़ खान ते पैसो लॻाए थो त शाहरुख़ खान हुनखे कमाए थो ॾिए आमिर खान हुनखे कमाए थो ॾिए त भई अगरि उहो 2 अरब तो पैसा वठे त तव्हांखे जेको तूं करोड़नि जी फिल्म तव्हांखे ठाहे ॾींदो। पर हिते असांजो जेको उल्टो ज़हन आहे असांजो उल्टो ज़हन आहे। हाणे ॾिसो न सुनील ग्रोवर आहे त उहो कपल जे शो में ॾिसो त हुनजी छा एक्टिंग आहे हुनजी वो पूरे शो को तो खणी हले। हाँ बिल्कुल ये हकीकत गाल है। हाँ पूरे शो के तो खणी हले उनजा छा उनजा कैरेक्टर ने छा उन इंसान जो ईअं लॻे थो त कादिर खान आहे या जावेद अख्तर आहे हुन में छो त उनखे पैसो एतिरो मिले थो न उनखे पैसो एतिरो मिले थो उहो कंपनियूं खे चढ़ाइनि थियूं बाबा तूं बि कमाए असांखे कमाए ॾे। त हिते इहो शइ असां जेके बि चैनल आहिनि या जेके आहिनि असां इहो चवंदो आहियां त यार भले असांखे न घुरायो तव्हां उन छोकिरनि खे घुरायो उन टैलेंट खे घुरायो। हाणे सभई माशूक सर ऐं असगर ख़ुशि थिया त पोइ मुआशिरो ईअं थींदो न। सही न इहा वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे त असां वटि जेके रियलिटी शोज़ थियनि था टैलेंट हंट वारा जेके बि शोज़ थियनि था त उन में जेके बि असां वटि टैलेंटेड छोकिरा छोकिरियूं अचनि थियूं उन्हनि खे मां वरी ॾिठो नाहे किथे बाय चांस अगरि कंहिंखे को कमु मिलियो हुजे त मिलियो हुजे अदरवाइज़ उहो ईंदा आहिनि ऐं ग़ाइबु थी वेंदा आहिनि। इहा ज़्यादती आहे ईअं न थियणु घुरिजे। अहिड़े छोकिरा जेके आहिनि आर्ट कौंसल केॾो वॾो इदारो आहे उन छोकिरनि खे घुरायो उते म्यूज़िक डायरेक्टर TV जा हुजनि फिल्मुनि जा हुजनि उनखे ॿुधनि त बाबा ठीकु आहे तव्हां ॿुधायो पोइ उते ई तव्हां फिल्मुनि में खणी वञो उनखे स्टेज जी दुनिया में खणी वञो तव्हां हुनखे ॿाहिरि खणी वञो बाबा ठीकु आहे तुंहिंजो कॉन्टेक्ट आहे त 5 साल मुंहिंजो कॉन्टेक्ट आहे तोखे हेतिरा ॾींदुसि बाक़ी मुंहिंजी मर्ज़ी आहे। हाँ न इहा सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही ॻाल्हि। तोखे 5 लाख ॾींदुसि या तोखे आउं 50 लाख ॾींदुसि बाक़ी करोड़ तुंहिंजो वठंदुसि उहो पंहिंजो हूंदा मुंहिंजी छो तोखे वठी थो हलियां जी ख़ान साहब नुसरत फ़तेह अली त हुनखे केरु कोन सुञाणंदो इमरान ख़ान हुनखे वठी वियो ॿाहिरि मुल्क में हुनखे पूरे वर्ल्ड में मशहूरु कई इंडिया में वठी वियो त इमरान ख़ान वठी वियो हुनखे त नुसरत फ़तेह अली केॾो नालो कयो ईअं ई राहत फ़तेह अली आहे आतिफ़ असलम आहे तव्हां ॾिसो त वॾो वॾो नालो वञिजो। बिल्कुलु ईअं ई शाइरी में बि ईअं ई आहे जेकॾहिं कोई अॻिते वधणु चाहे त वधी सघे थो उनजो ज़ाहिरा मंज़िल हिकिड़ी आसान थी वञे वरी जेकॾहिं कोई पोयां हुनजे लॻे तनक़ीद करे त उहो पोइ हिते रहिजी वञे ईअं थींदो आहे हिन में बि। असां त इंतज़ारु था कयूं असांजे केरु तनक़ीद करे न कयो ईअं यानी तव्हांखे तनक़ीद पसंदि आहे। हा दरअसल तनक़ीद बराए असल आहे जेको असांखे सेखारे ऐं अल्हम्दुलिल्लाह आउं इन शइ जो क़ाइल रहियो आहियां त जेको कुझु बि सिखिया आहियूं शाइरीअ मां उहो तनक़ीद मां ई सिखिया आहियूं। तनक़ीद सूंहं आहे हिकिड़े क़िस्म जे अगरि तव्हांखे को माण्हू गाइड थो करे त तव्हांखे इहा शइ सुठी नथी लॻे हिकिड़ो माण्हू तव्हांखे किनी शइ खे बि वाह वाह थो करे त उहो तव्हांजो ख़ैरु ख़्वाह न आहे। ऐं उन शइ जो आहियां जेको भले तनक़ीद करे सही तरह थो ॿुधाए न त अॻिते लिखी अहिड़े ॿिए जाहिल जी तनक़ीद जो शिकार थियूं उन खां बहितर आहे त को उस्ताद को ॼाणू को मुहक़ को नकात असां ते ॻाल्हाए त सिंधियत बि संगत जा जेके तनक़ीदी क्लासिस थींदा आहिनि उहे मां तमामु पाबंदीअ सां अटेंड कंदो हुउमि हाणे न त उते इहे ई शयूं हूंदियूं त पहिरियां त घरां ख़ुशि फ़हमीअ में निकिरंदो हुयुमि
त अॼु ॾाढो सुठो गज़ल पढ़ंदुमि या वाह वाह कंदा या हैरान थींदा त हीउ छोकिरो नंढड़ी उमिरि में खणी थो अचे गज़ल। इहो ख़ुशि रखी जॾहिं वेंदा हुआसीं हुते पढ़ंदा हुआसीं त हू ॾिसी ऐं चवंदा हिननि में त कुझु आहे ई न, शाइरी त अञा ॿी दुनिया आहे। त उन ॿी दुनिया जी जुस्तजूअ में निकिरी पियासीं ऐं शाइर थी वियासीं। त सुठी शइ जी तमामु घणी इज़त आहे, उनजी वैल्यू आहे। जेके मौसीक़ीअ जा या सिंगिंग जा मसइला आहिनि, दरअसल इहो असांजे पूरे खिते में निज़ाम आहे त को बि मज़बूत को अहिड़ो बीहक वारो प्लेटफॉर्म न आहे जिथे जीअं माण्हुनि खे खणी अचिजे। हर कंपनी, हर प्राइवेट इदारा, NGOs टाइप असां जहिड़ा या अहिड़ा माण्हू जेके हिकिड़ो ॿ माण्हू अचे कम खे सॼे खे जोड़े थो, पंहिंजो कमु कढी, उहा बीहक कमज़ोर आहे न। वॾी हेॾी वॾी बिल्डिंग बीठी 2 पिलरनि ते हुजे त उनखे केतिरी अरसो बीहंदी, पर मज़बूतीअ सां बीहण लाइ हिकिड़ी मज़बूत टीम खपंदी आहे। उन में डोनेट माण्हू कंदा आहिनि, पैसा, इदारा, जॻहूं अरेंज कंदा आहिनि, पंहिंजे कुझु हणा वणा बि ॾिबो आहे, उहे शयूं उथी पवंदियूं आहिनि त कमाए बि ॾींदियूं आहिनि। त इहो असांजे इन खिते में तमामु वॾो ख़ाल आहे त जेको आर्ट जा माण्हू आहिनि उहे नज़रअंदाज़ थी वेंदा आहिनि, चाहे उहा मौसीक़ी हुजे, चाहे उहा पेंटिंग जी सूरत में हुजे, मुजस्मे जी सूरत में हुजे, या शाइर जी, या त उहे पंहिंजे पेट पूजा में ई एतिरो मसरूफ़ थी वेंदा आहिनि जो उन्हनि खां तख़लीक़ जो पासो विसरी वेंदो आहे। अलाए केतिरा अहिड़ा सुठा सुठा शाइर आहिनि जिन मां असां सिखंदा आहियूं, असां उन्हनि खे पढ़ी उन्हनि मां ॿुधी माना ईअं मुतासिर थींदा आहियूं। उहे तमामु कमज़ोर हालत में ज़िंदगी गुज़ारनि था। कुझु अहिड़ा दोस्त आहिनि बीमारी थियनि था त उन्हनि जो को इलाजु नथो कराए, पंहिंजे ज़ाती हणा वड़ा, कुझु माण्हू बची न सघिया, खोड़ अहिड़ा माण्हू हलिया विया, वॾा वॾा सिंध जा सुठा सुठा शाइर असां। त इहो असांजे अंदरि हिकिड़ो फुक़दान रहियो आहे, ख़ाल आहे। सो आउं इन जे करे ई शाइरीअ खे बि अहमियत ॾींदो आहियां, पर कारोबार खे वधीक इन जे करे त माण्हू अगरि सेट आहे त सभु शयूं दुनिया जूं थी थियूं वञनि। तव्हां शाइरी कयो, तव्हां एक्टिंग कयो, तव्हां सिंगिंग कयो, कुझु बि कयो, पर लाइफ में तव्हां वटि तव्हांजो पंहिंजो पर्सनल बिज़नेस ज़रूरु हुजणु घुरिजे। बिल्कुलु, बिज़नेस हुजे या जॉब हुजे, पर हुजणु ज़रूरी आहे। छो त ॾिसो ही जेके शयूं आहिनि न, इहे मतिलबु हमेशह वारियूं न आहिनि, वक़्तु हूंदो आहे हर। बिल्कुलु, अॼु जेकॾहिं मां हिते वेठी आहियां त सुभाणे मुंहिंजी जाइ ते का ॿी हूंदी। अॼु जेकॾहिं शोभी भाई हिते आहे त शोभी भाई जी जॻह ते कोई ॿियो हूंदो। अॼु ही सिंगर आहिनि त सुभाणे थी सघे थो हे सिंगिंग न कनि, को ॿियो कमु कनि। त हर शइ जो वक़्तु हूंदो आहे। त बजाए जो माण्हू सिर्फ़ु पंहिंजो हिन कम खे ब्रेड एंड बटर सम्झे, इन सां गॾु गॾु तव्हां ॿियो कुझु बि कंदा रहो। मां इलाही माण्हुनि खे चवंदी आहियां, इलाही छोकिरियुनि खे बि चवंदी आहियां, मॉडलिंग कयो था, सिंगिंग कयो था, एक्टिंग कयो था, पर उन सां गॾो गॾु तव्हां पंहिंजी पढ़ाई बि कयो। पढ़ाई सां गॾो गॾु तव्हां पंहिंजो को बिज़नेस कयो, का जॉब कयो, छो जो हीउ तव्हांजो हमेशह वारो कमु न आहे, ही जस्ट फन आहे, शो बिज़। बिल्कुलु शो बिज़ आहे, त शो ऑफ जेसीं ताईं कंदासीं शो ऑफ कयूं था। राबिंद्रनाथ टैगोर बंगाल जो तमामु वॾो राइटर हो, उनजो हिकिड़ो किताब बि हुयो गीतांजलि। उन हिकिड़ो इदारो ठाहियो, उन इदारे जो नालो हो शांति निकेतन। अच्छा, इन ॻाल्हि खे जेकॾहिं ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं, छो त ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं जीअं ब्रेक खां पहिरियां तव्हां सां गुफ़्तगू थी रही त मां चाहींदसि पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। ॻाल्हि इहा हुई त बंगाल जो राइटर हो राबिंद्रनाथ टैगोर जी, उनजो हिकिड़ो किताब बि हुयो गीतांजलि। उन हिकिड़ो इदारो जोड़ियो अॻुवां हिन में बांग्लादेश में, त हिन इदारे में अंदरि जेको बि माण्हू पढ़णु चाहे, कहिड़े बि उन फील्ड सां वाबस्ता आहे, अगरि को शाइर आहे, उन वटि आमदनी जो ज़रियो न आहे, त उहो शाइरीअ वारे तख़लीक़ जे पासे खे कमज़ोर न करे, उहो अचे हिते लिखे, उनजे घर जो ख़र्च असां हलाईंदासीं। अच्छा, कहाणीकार, ॻाइणा
उन में असांजे सिंध जा ॿ वॾा ॾाहा मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं सोभो ज्ञान चंदाणी जेके मैन ऑफ दी मोहन जे दड़े जो लक़ब बि ॾिनो सही सही त उहे उते पढ़ी आया। हाणे अहिड़नि इदारनि जी हिन दौर में ज़रूरत आहे जिते अदब जीअं ॻाल्हि कई त जेके बि सुठा ॻाइणा आहिनि, सुठा सिंगर आहिनि या सुठा तख़लीकार आहिनि, कहाणीकार, नाविल, त उन्हनि सभिनीनि माण्हुनि खे जॾहिं उन्हनि जे पेट पूजा जो ज़रियो मिलंदो न त तख़लीक़ में बि निखार ईंदो। सही ॻाल्हि। जेके तमामु वॾा राइटर आहिनि उन्हनि वटि तमामु घणा वसीला बि हुया। अगरि शेख अयाज़ जी ज़िक्र कजे त शेख अयाज़ तमामु हिकिड़ो बाहैसियत माण्हू हुयो, पर उन जी निस्बत में खोड़ अहिड़ा माण्हू हुया मुफ़लिसीअ में न वधी सघिया, उन्हनि वटि सहूलियतूं न हुयूं। त हिन मौजूदा दौर में वॾो में वॾो मसइलो आहे पेट पालणु। अगरि माण्हू उथे थो उनखे इहो ई टेंशन आहे त अॼोके ॾींहं जी ॾियाड़ी या पघार या ड्यूटी या नौकिरी करण जे लाइ उहो कीअं पूरा कजे। पहिरियां उन सां मुंहुं ॾींदासीं, पोइ वरी अगरि दिलि चवे त हली ऐं को क्रिकेट खेॾिजे या को घुमिजे या किथे दोस्तनि सां गॾु चांहि विझे। हाणे इहे ख़्यालात उन्हनि माण्हुनि खे अचनि था जिन जी जेब भरियल आहे। जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे उहो सिर्फ़ु इन ई पीढ़ा में ज़िंदगी गुज़ारे थो वञे त बिल, ॿारनि जी फीस, किरावा, झंझट, ही टैक्स फलाणो, हेतिरी तनख़्वाह, एतिरो पेट्रोल महांगो, उन ई प्रोसेस मां अञा निकिरनि ई नथा माण्हू जी ज़िंदगी पूरी आहे। त इन्हनि शयुनि जे लाइ जेके तख़लीक़ जो मौत थिए पियो, ॻाइणा हुजनि या शाइर हुजनि कहिड़ा बि, त अहिड़नि इदारनि जी ज़रूरत आहे जेके उन्हनि खां सहकार कनि, उन्हनि जे घर जो को राशन, को चुल्ह ॿारण जो बंदोबस्तु कनि त तख़लीक़ार पंहिंजी तख़लीक़ पेश करे। इहो ज़रूरु मूंखे ॿुधायो त शाइरी, अदब ऐं जेके मतिलबु तव्हां कहाणियूं लिखो था या जेके राइटर्स आहिनि, त छा इहे सभु शयूं मिलाए करे हिकु माण्हू पंहिंजो घरु हलाए सघे थो? छा इहो असांजो प्रोफेशन आहे या असांजो शौक़ु आहे? किन माण्हुनि जो शौक़ु हूंदो आहे ऐं कुझु माण्हुनि जो इश्क बि हूंदो आहे। हाणे इनखे एज़ अ प्रोफेशन जेकॾहिं खणी हलिजे त छा इन सां कंहिंजो घर जो चुल्हो ॿरी सघे थो? माना जेके राइटर आहिनि उहो हिन समाज में त ॾाढो ॾुखियो आहे। त राइटर जो पोरियो छा हूंदो? अगरि हू कालम लिखंदो, कहाणी लिखंदो, त कहाणी लिखण में पैसा त न मिलंदा, वरी बि उनखे छपाइण जे लाइ पैसा खपनि। त अॻे अहिड़ा इदारा हूंदा हुआ त उहे पाण राइटरनि वटि, शाइरनि वटि ईंदा हुआ त तव्हां वटि कहिड़ो मवादु आहे, ॾियो त को किताबु कढूं। सिक हूंदी त को नओं किताबु आयो आहे, वेंदा हुआ माण्हू। हाणे त मीडिया जो दौरु अची वियो, जेको माण्हू शाइर आहे उहो पाण ई पंहिंजी शाइरी डेली फेसबुक ते असांखे नाश्ते ते पढ़ाए थो छॾे, त उनखे किताबु वठण जी ज़रूरत न रही। हाणे जेके सुठा तख़लीकार आहिनि, जेके मीडिया खां डिस्कनेक्ट आहिनि, उन्हनि जा किताब वठण जे लाइ त उन्हनि खे छपाइण जा पैसा ॾियनि। त इहो जेको बि लेखक जो मरहलो आहे उन में को बि आमदनी जो अहिड़ो न आहे जंहिंजे घर जो गुज़र सफ़र थिए। जेके अख़बारनि में कमु कनि था राइटर या जेके इदारनि जे अंदरि वेठा आहिनि, प्रूफ या इन्हनि शयुनि जा कम आहिनि, उन्हनि सां उन्हनि जो घर जो एॾो चरखो नथो हली सघे। उन्हनि खे छा मिलंदो अहिड़ो 50-60 हज़ार रुपया महीनो? इहा हिन समाज जा हिन मौजूदा हालात लाइ 50-60 हज़ार का वॾी अहमियत न आहे। अगरि कंहिं माण्हू वटि को करोड़ ॿ आहे त उहो को वॾो अमीर माण्हू न आहे। 2026 जा 2 करोड़ ईअं आहिनि जीअं 2015 जो सम्झो 20-25 लख रुपया। त हाणे उन्हनि शयुनि जा वैल्यू किरी पिया आहिनि, त हिन सां घर कीअं हली सघे थो? ॻाइणनि खे चांसिस आहिनि त उन्हनि जूं महफ़िलियूं लॻी थियूं वञनि, उन्हनि खे प्रोग्राम मिलनि था, का अहिड़ी मीडिया ते उन्हनि जी का शइ वायरल थी वञे, उन्हनि खां पोइ उन्हनि जी पब्लिसिटी थिए थी। राइटर खे हाणे इंडिया में आहे या अहिड़नि ॿियनि मुल्कनि में आहे त शाइरनि खे उहे ॾींदा आहिनि त बाबा पे तव्हां वठो, तव्हांखे किरायो ॾिनोसीं, आयासीं दुबई या इंडिया या के वॾा जीअं पाकिस्तान जे अंदरि बि उर्दू ज़बान जा मुशाइरा थियनि था। हाणे सिंधी ज़बान में जेके SLF थिए पियो, नसीर गोपांग साहिबु कराईंदो, या जीअं कराची फेस्टिवल थींदो आहे ऐं शेख अयाज़ मिलो, हिन में राइटरनि खे पैसा न ॾींदा आहिनि। जेके मुफ़लिस ॻाइणा हूंदा आहिनि उन्हनि खे किरावा, उन्हनि खे पंहिंजी ॾियारी मिलंदी आहे। त इहो असांजे हिन मौजूदा खिते में या समाज में राइटर जो इहो ई हल आहे त हू पंहिंजो कमाए, कुझु बि करे, उहो हिकिड़ो साइड ते रखी ऐं पोइ इहे सभु शयूं करे सघजनि थियूं। इहो वरी इन जे करे अगरि सिर्फ़ु इन जे कढ लॻंदो त हू खोड़नि शयुनि खां महरूम रहिजी वेंदो न। कीअं समाज खे सिस्टम हलाए। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त भाउ हीअं तव्हां छा था ॿुधायो असांखे? असल में मसइलो इहो आहे न, जेका शोबिज़ जी जेका दुनिया आहे न, राइटर आहे, एक्टर आहे, डायरेक्टर आहे, कलाकार आहे, हीअ टोटल इबादत जो कमु आहे।
ही कैमरा आहे न हीअ तव्हांखे 5 मिंट में तव्हांजा 50 साल ख़तमु करे वेंदो। हीअ 5 मिंट में तव्हांखे दुनिया में खणी वेंदो। हिन जी हिकिड़ी रिस्पेक्ट आहे, हिकिड़ी इज़त आहे। ऐं माण्हू जेके ॿार ॾिसनि था उहे चवनि था यार हीअ हिन वटि वॾो पैसो हूंदो। 12 बंगला थी किरन मिनट हूंदा ऐं साइरन साइड ते वॾियूं वॾियूं गाॾियूं हूंदियूं ऐं शोबियट में हूंदो हीअ हूंदो। इहा त असांखे ख़बर आहे छो शुरू में असां नवां हुआसीं त असांखे ख़बर ई कोन्हे। हाणे जॾहिं वञूं जॾहिं PTE में इन थियसि त मूं वॾा जेके एक्टर ॾिठा भाई जा एक्टर बसुर में पिया अचनि। वाह तूं हेॾो वॾो पढ़ियलु लिखियलु बाशऊर माण्हू तूं जॉब छो कोन थो करीं? जॉब छो कोन थो करीं? सलाउद्दीन साहब जॉब हुई पंहिंजो हुनजी, पंहिंजे बचे खे ॾिस केतिरो चाढ़े छॾी। ईअं अदा असद कुरैशी साहब मास्तर हो, पंहिंजे बच्चनि खे एजुकेशन ॾेई पंहिंजो कम खे अलॻि रखी। बिल्कुलु ईअं तव्हां एजुकेशन ॾियो, पंहिंजो पाण बि एजुकेट थियो, पंहिंजे ॿारनि खे बि एजुकेट कयो। बाक़ी हाणे सॼो ॾींहुं तव्हां इन ई पुठियां लॻिया पियो 300 रुपए जो चेक, वरी 15 ॾींहं उन जो चकर कट, पोइ 15 ॾींहं खां पोइ तव्हां 300 में त छा कंदा? अरे अॼुकल्ह 300 वारो त ख़ैर दौर बि कोन्हे को, बाक़ी उन टाइम ते हा अलाह रहम कंदो उन टाइम ते हा। पर हींअर कुझु असांखे हा बिल्कुलु हाणे धड़कतो भड़कतो गानो त ॿुधायो भला, इलाही जज़्बाती थी विया। रुबीना अबड़ो जो हिकिड़ो शेर आहे त अॼु ॻाए असांजे लाइ त माहौल खे महकाए, माहौल खे महकाए, बरसात वसी पवे, अॼु ॻाए असांजे लाइ बरसात जी ज़रूरत बि आहे। तो मुंहिंजो दोस्त आहे आदाशन महमूद ऐं भाउ वांगुरु आहे, सो उनखे कॉपी बि कंदो आहियां ऐं उनखे ख़बर आहे त तव्हां उन्हनि खे कॉपी कंदा? हा कॉपी कंदा, उहो मुंहिंजे घर वेंदो रहंदो आहे, मुलाक़ात थी रहंदी आहे। ऐं उन खां पोइ जेका उनजा ड्रेस वेस जेके आहिनि उहो उन सां तक़रीबन 20 साल सां आहे उनजी, उनजो नगमो आहे ॿुधायां थो तव्हांखे। ज़रूरु। हेलो शाबस थई बेदर्दा दुआ जो वफा कया शाबस दे बेदर्दा दुआ जो वफा कया शाबस दे बेदर्दा दुआ जो वफा कया मूंखे तुंहिंजी मोहबत जी मूंखे तुंहिंजी मोहबत जी सॼी ख़बर पई जिया शाबस दे बेदर्दा दुआ जो वफा कया शाबस दे बेदर्दा दुआ जो वफा कया खुशियन जो कातिल मुजरिम आही दिल जो खुशियन जो कातिल मुजरिम आही दिल जो मुजरिम आही दिल जो ईशे जगिरी पटते ईशे जगिरी पटते दिल टुकड़ा थी पिया शाबस दे बेदर्दा दुआ जो वफा कया शाबस दे बेदर्दा
साम्हूं रुसवा तो करे मूंखे, रुसवा तो करे मूंखे। छा त प्यार निभाइण जी, छा त प्यार निभाइण जी या रस्म अदा कया। छा बस थे बेदर्दा तो आजो वफा कहिया। छा बस थे बेदर्दा तो आजो वफा कहिया। मुख तुझी मोहब्बत जी, मुख तुझी मोहब्बत जी सॼी ख़बर पई जिया। छा बस बेदर्दा तो आजो वफा कहिया। छा बस बेदर्दा तो आजो वफा कहिया। छा बस बेदर्दा तो आजो वफा कहिया। बहितरीनु बहितरीनु ज़बरदस्त ख़ूबसूरत गानो आहे। ऐं पर जेके तव्हां ॿोल अज़हर भाई लाइ चया त इहे ॾाढा मतिलबु इहो मुंहिंजो हिन सां मोहबत जो इज़हार आहे। इहा कहिड़ी क़िस्म जी मोहबत इहा असांजी मोहबत आहे। असां वसी हिक ॿिए खे भेनर, हिक ॿिए खे ॻोल्हींदा रहंदा आहियूं। अज़हर भाई लाइ मां इहो चवां त अज़हर भाई ॾाढो बहितरीनु इंसानु, हा ॾाढो बहितरीनु इंसानु आहे। ऐं उनजी मोहबत ते वेठा आहियूं गर्मियुनि में। ॾाढो सुठो इंसानु, ॾाढो बहितरीनु इंसानु ऐं नरम दिलि जो नरम इंसान जो इंसान जो नरम दिलि जो। इहा वाकई मां अॼु ऑन स्क्रीन थी इहा शइ चवां, छो त एहसासु कंदड़ इंसानु, एहसासु कंदड़ माण्हू। छो जो जंहिं इंसान खे ॿियनि जे लाइ एहसासु हूंदो आहे न त उहो ख़बर पइजी वेंदी आहे उनजे हवाले सां। सही आहे। सो अलाह साईं ख़ुशि रखे हा, तव्हांखे ख़ुशि रखे। अज़हर भाउ, हमेशह मुस्कुराईंदा रहो, मुरकंदा रहो, ऐं असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं वाकई इहा मज़ो ईंदो आहे मज़ो अज़हर ईंदो भाई सां गॾु कमु करण में। सीनियर माण्हू आहिनि न। सीनियर तमामु मोस्ट सीनियर, सिर्फ़ु हींअर खां न पर अज़हर भाई सां जेको आहे ॿिए चैनल ते जंहिं टाइम मां कमु कंदी हुअमि तॾहिं खां वठी मतिलबु अज़हर भाई सां आहे। तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हांजी शाइरी जो जेको बुनियादी मौज़ू आहे उहो छा आहे? इश्क़ आहे, इंसानियत आहे, समाज आहे, छा आहे? सभु हुन में आहिनि। दरअसल सॼी कैफ़ियत ते आहे त तव्हां कहिड़ी कैफ़ियत में आहियो, पोइ उनजो इज़हार करणु आहे। पोइ अगरि तव्हां कॾहिं ख़ुशीअ में आहियो त ख़ुशीअ जो इज़हार थो थिए, कॾहिं के दोस्तनि जा रवैया आहिनि, कॾहिं को अहिड़ी ॿी हालातूं आहिनि, इंसानु बेवस थी थो वञे, बेबस थो थी वञे, किथे पंहिंजो उहा अंदर जो आवाज़ु कढे थो। पोइ उन में मौज़ू को ख़ासि न आहे। सभिनीनि मौज़ुनि ते जहिड़ी हालात मां माण्हू गुज़रे थो, उन ॾींहुं ईअं ई दुकान ते वेठो हुयुमि त मूंखे पाण ई हिकिड़ो ईअं ख़्यालु ज़हन ते क्रिएट थी वियो त रंगों से है रग़बत मेरी, मैं कपड़े का काम करता हूँ। रंगों से है रग़बत मेरी, मैं कपड़े का काम करता हूँ। मैं दिल तो मैच नहीं कर पाता मगर चुनिया मैच करता हूँ। हिकिड़ो ईअं पंहिंजे लेखे हिकिड़ो ख़्यालु आयो त सॼो ॾींहुं वेही रंगनि सां ई असांजी रांदि आहे। माना दुकान जे अंदरि केतिरा रंग आहिनि, केतिरे रंगनि जी नीड हूंदी आहे, उन्हनि खे मैच कंदा आहियूं। त इहो हिकिड़ो ख़्यालु अची वियो, मां हुनखे लिखी छॾियो। दोस्त खां ईअं राति जो लेट सां उथां पियो त तमामु बोरियत हुई, बाइक ते हुयुसि, सोचां पोइ ईअं सोचींदे ईअं ख़्यालु आयो त हर माण्हू बोरियत जो शिकार थिए थो। मां सोचियमि त हाणे सॼी राति दोस्तनि सां वेठो आहियां, सुबुह थी वियो आहे, घर थो वञा, अञा बोरियत छो आहे? बोरियत पहिरियां न हुई, हाणे छो आहे? वरी पंहिंजो ई ख़्यालु आयो, जंहिं पल हू दोस्तनि खां धार थिए थो त जॾहिं माण्हू ईअं वेठा आहियूं, वक़्त जो कोई अहसासु न आहे। हीउ प्रोग्राम मख़सूसु आहे ऐं ॻाल्हियूं तमामु तवील आहिनि। त अगरि माण्हू अहिड़ो 5 कलाक प्रोग्राम कजे, हम मिज़ाज माण्हू हुजनि, अहिड़ी गुफ़्तगू हले त 5 कलाक बि नंढड़ा आहिनि, ॿाहिरि ख़बर पवंदी त ऊंधे थी वई आहे, असां रूम जे अंदरि छा था कयूं। त सॼो ख़्यालु आहे उहो, जंहिं महिल उहो शइ तारी थिए थी ऐं आउं कोशिशि कंदो आहियां सुठी शाइरी पढ़ण जी। सो इन जे करे वरी अल्हम्दुलिल्लाह सभु एहसान अलाह जा आहिनि, जो उन दात ॾिनी आहे। त मुंहिंजा ख़्याल बि माना उहे उन पंहिंजे ई इर्द गिर्द जे माहौल जहिड़ो आउं पाण जंहिं कैफ़ियत मां गुज़रां थो, ओड़ो ई ख़्यालु ईंदा आहिनि। ऐं मूं कॾहिं बि ईअं अवर न आहे सोचियो त का शइ हरूभरू जोड़ियां
कंहिं शइ खे वेही माना विलोड़ियां या हीअं कयां न। जेकी शइ मूं वटि फ़रीद कीरे जो हिकिड़ो शेर आहे, हाणे फ़रीद कीरे जो दोस्त आहे फेसबुक ते, सुठो शाइर आहे, मुंहिंजी हुन सां मुलाक़ात न आहे, पर हुनजी तख़लीक़ जी एतिरी अहमियत आहे जो मूंखे उहो हुनजो गज़ल यादि रहंदो आहे। ॿारड़े जे हांव में सोराखा, ओहो ॿारड़े जे हांव में सोराखा, भाग वारे ॼण थांव में सोराखा। ओहो ॿारड़े जे हांव में सोराखा, भाग वारे ॼण थांव में सोराखा, हो ॾिनो वियो ॾंभ तुंहिंजी बांह ते, अॼु बि मुंहिंजे नाव में सोराखा। हो ॾिनो वियो ॾंभ तुंहिंजी बांह ते, अॼु बि मुंहिंजे नाव में सोराखा। फ़रीद में आहे न ईअं फ़े लिखी विया। जॾहिं तो चयो त छित में आहे शैद को, मूं चयो त छांव में सोराखा। अल्लाहु अकबर। ऐं ख़याल वारो खाल कीअं भरिजे फ़रीद, ॾात न आहे ॾांव में सोराखा। ॾात त हर कंहिं वटि आहे, जेकी ॾांव आहे, जेको अंदाज़ आहे बयानु करण जो ऐं तरतीब आहे लफ़्ज़नि जी, हिकिड़ी गेम करणी आहे, जीअं शतरंज में हूंदो आहे न, हितां जो खणी हुते रखिणो आहे। इहे लफ़्ज़नि जा बि माना हिकिड़ा वॾा, हिकिड़ी अंदरि गेम आहे, हिकिड़ी अलॻि ज़बान आहे, उन्हनि खे ठाहे थो शाइर, ऐं उहो वरी हुनजे मथां थो कहिड़े लिहाज़ सां सोचे थो। हर माण्हू जी पंहिंजी सोच आहे। न न ही जेको तव्हां शेर हींअर ॿुधायो न, बाक़ाइदा लिंग जेके आहिनि न कंडार जी विया, घटि इहा शाइरी हूंदी आहे जेका ॿुधी करे न तव्हांखे का फीलिंग अचे हिन दौर में। ऐं मुंहिंजी वरी इहा तबियत आहे, ऐं पंहिंजी शाइरी खां वधीक हवालनि में ॿियनि जी शाइरी बयानु कंदो आहियां, अगरि का अहिड़ी उन माहौल मुताबिक़ आहे। दोस्त चवंदा आहिनि पंहिंजी शाइरी ॿुधायो, मां चवंदो आहियां पहिरियां हीअ त ॿुध, मूंखां भली शाइरी त हीअ आहे। पंहिंजी शाइरीअ खे बि दोस्त वाह वाह कंदा आहिनि, पर मां इहो महसूसु कंदो आहियां त माना अञा बि सुठी शाइरी ॿी जी आहे, माना अञा आउं पाण उन मरहले में न आहियां, माना इहो आउं पाण फील थो कयां। कुझु दोस्त आहिनि जेके चवंदा आहिनि, या कुझु शयूं ॻायल बि आहिनि। वहीद रमज़ान सुरोई साहिबु मुंहिंजा 3-4 गज़ल ॻाया आहिनि, ऐं आशिम जी हो ईअं सईद तुनियो आहे, सईद तुनियो ऐं मुंहिंजे घर जे विच में सिर्फ़ु हिकु दीवार आहे। ओ अच्छा अच्छा अच्छा, माशाल्लाह बहितरीन हा, सिंगर। त उहो या सलीम रज़ा कुंबर अवां छा प्यार मां ॼाणो, या सचल मंगी आहे, 2-3 खोड़ अहिड़ा सुठा दोस्त आहिनि जिन ॻायो आहे। थर जे 3-4 फनकारनि प्रॉपर ॻायो आहे। हाणे इहे मुंहिंजी अलाह सां इज़त कई आहे, ऐं कंहिं बि माण्हूअ खे या कंहिंखे माना ईअं मुआवज़ो न ॾिनो आहे। पाण ई हू चवंदा आहिनि सुठी शाइरी आहे त ॻाईंदा आहिनि, गुनगुनाईंदा आहिनि। साहिर भाई खे बि हाणे जल्दी सां ॾियो त असांखे जेका फटाफट धुन ठाहे करे गानो कल्ह अदर साहब सां मुंहिंजी डिबेट थी, मूं चयो भला इहो गेस्ट केरु आहे, चई त फिराणो। मूं चयो यार ईअं न करे यार, मुंहिंजी मैचिंग वियार न, मुंहिंजी मैचिंग वियार त ख़बर पए न। हाणे हिकिड़ो माण्हू मूंखां अलॻि आहे मुंहिंजी फील्ड जो, पोइ राति जो वरी मूं 11 बजे वॉइस कई, मूं चयो यार ॿुधाए, चई सुठो ई हूंदो, बसि तव्हांजे हिसाब जो ई हूंदो। पोइ वरी जंहिं महिल हाणे आयो त मूं पुछो, मुंहिंजो हा चई यार उहो शाइर आहे, मुंहिंजो भला हाणे सही आहे। इहे अदर साहिब जूं महिरबानियूं आहिनि, जेको ख़्यालु रखे थो त यार कहिड़ी मैचिंग आहे। मूंखे लॻे थो त को मसलो आहे अज़र भाई सां तव्हांखे। हा, पर तव्हांखे ॿुधाए हाणे वधीक राज़ न खोलियो, राज़ न खोलियो। कुझु जेको हाणे करिणो पवंदो साहिर भाई जो, सो बहरहाल त वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भली गाइड कंदासीं। शोभी भाई अॼु थी वियो जज़्बाती, हो चए थो तव्हां मूंखे ॻाल्हाइण नथा ॾियो त मां म्यूज़िक सां जेको आहे न ॿुधाईंदसि त मां हिते आहियां, है ना शोभी भाई? स्पीकर लाउड है, आपकी आवाज़ मैं बन के बोल रही हूँ अभी। अच्छा, तव्हां पंहिंजी कुझु शाइरी असां सां शेयर करणु चाहींदा? गज़ल ॿुधायां थो जी। हूअ ओचितो जज़ब थी वई मुंहिंजी ज़िंदगीअ में, हूअ ओचितो जज़ब थी वई मुंहिंजी ज़िंदगीअ में, ॼण रूह फूकिजी वियो बेजान आदमीअ में। वाह वाह। ऐं ॻायो पए हिजर जो कंहिं साज़ राति रोई, ॻायो पए हिजर जो कंहिं साज़ राति रोई, महसूस थी
अंदर जी छिक ताण बांसुरीअ में ॻायो पे हिजर जो कंहिं साज़ राति रोई महसूस थी अंदर जी छिक ताण बांसुरीअ में ऐं जिन सां मिलण गुलनि सां ॼण गुफ़्तगूअ मिसल आहे वाह जिन सां मिलण गुलनि सां ॼण गुफ़्तगूअ मिसल आहे ख़ुशबूअ जियां मिली विया कुझु दोस्त ज़िंदगीअ में वाह जिन सां मिलण गुलनि सां ॼण गुफ़्तगूअ मिसल आहे ख़ुशबूअ जियां मिली विया कुझु दोस्त ज़िंदगीअ में ऐं ख़ामोश थी हवा मदहोश थिया नज़ारा तूं वार थी संवारे जंहिं वक़्तु बेख़ुदीअ में ऐं रोलाक शख़्स जो हिकु समुंड आहे ठिकाणो रोलाक शख़्स जो हिकु समुंड आहे ठिकाणो आवारगी हयातीअ तोहफ़ो ॾिनो छठीअ में रोलाक शख़्स जो हिकु समुंड आहे ठिकाणो आवारगी हयातीअ तोहफ़ो ॾिनो छठीअ में ऐं हीउ इंकशाफ़ थियो त साभियां प्यार जी न थींदी हीउ इंकशाफ़ थियो त साभियां प्यार जी न थींदी महमूद ख़्वाब सारा उछले छॾिया घिटीअ में उहा ओचितो जज़ब थी वई मुंहिंजी ज़िंदगीअ में ॼण रूह फूकिजी वियो बेजान आदमीअ में वाह 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 बहितरीनु बहितरीनु ॾाढो सुठो ॾाढो सुठो अच्छा जंहिं वक़्तु लिखणु वेहंदा आहियो त उन वक़्तु सभिनि खां वधीक इम्पोर्टेंट कहिड़ी शइ हूंदी आहे जज़्बात हूंदा आहिनि या मुशाहिदो सभ खां वधीक त वेहण जो माना मां तव्हांखे अवल बि इहा ॻाल्हि शेयर कई त प्रॉपर जेको आहे मां हीअं वेही शाइरीअ जे लाइ न वेहंदो आहियां मूंखे ख़्यालु हा आमद थिए थी पोइ चाहे कस्टमर जे मुंहं ते या कामिल अची वई न त वॉइस में थोरो हुनखे नोट कंदो आहियां त का शइ मिस न थी वञे कॾहिं कॾहिं ख़्याल हिकिड़े पल जे लाइ ईंदा आहिनि तव्हां अगरि उन्हनि खे महफ़ूज़ नथा कयो या नथा लिखो त यकीननि उहे विखिरी वेंदा आहिनि पोइ वरी उन खां पोइ शाइर जी शहूरी कोशिशि आहे त उन जेको फ्रेम जेको अलाम थियो ॾात बि आउं उनखे ई थो चवां जेको बेख़ुदी में अची वियो आहे तव्हां अल्फाज़ निकिरी विया उन खां पोइ उनजो शाइर जी शहूरी कोशिशि आहे त उनखे कहिड़े हिसाब सां कहिड़े उनजे शऊर जी केतिरी लेवल आहे वज़न बहरन रदीफ़न काफ़ियान गज़ल आहे वाई आहे नज़म आहे ट्रेड़ू आहे गीत आहे उहो कहिड़ी सिंफ़ में उनखे वधीक तरजीह ॾिए थो पर मां पंहिंजी जेकी शाइरी आहे सॼी उहा सॼी गज़ल ते लिखियो आहे ऐं नज़म ईअं हल्का लिखिया आहिनि हिकु ॿ पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइण जे लाइ मज़ाक में ॿुधाईंदो आहियां आहिनि उहे बि नज़म ई पर वधीक तरजीह आउं गज़ल खे ॾींदो आहियां पोइ उन में आहे ई तव्हां वारी ॻाल्हि त जेतिरो सुठो पढ़ियल मवादु हूंदो ज़हन में हीअ बि हिकिड़ो गूगल आहे अंदरि पियो आहे पोइ उहा शइ ठहकी अचे थी कॾहिं ईअं थियो कॾहिं का अहिड़ी कस्टमर अंदरि आई हुजे उनखे ॾिसी करे ओचितो को ख़्यालु अची वियो हुजे हिकिड़ो थींदो आहे न हा हूअ गुज़रे थी त कमकार विसरी थो वञे वाह वाह हूअ गुज़रे थी त कमकार विसरी थो वञे मोहबत में संसार विसरी थो वञे ईअं लिखंदो आहियां ऐं इहा कंहिंजी जागीर या कंहिंजी प्रॉपर्टी न आहे का छोकिरी या का माई या को बि कंहिंजो अचणु वञणु माण्हू वणे थो त मां असां वटि इहो अहसासु आहे ऐं उस्ताद बुखारीअ जी इन जे करे ज़िक्र कयां थो हुसन परस्त शाइर हुयो मां वधीक तरजीह ॾिनी आहे त इन्हनि शयुनि खे अलाह साईं जेके कुदरती नेचुरल आहिनि उन्हनि खे क़ैद कयां सो कॾहिं कॾहिं का शइ रवायती बि लॻी वेंदी आहे कंहिं शइ खे पूरो करण लाइ पर कोशिशि इहा ई आहे त शाइरी मां कंदो ईअं ई आहियां का शइ ॾिसूं था का शइ वठूं था त हिकिड़ो मुंहिंजो ईअं ई गज़ल बि आहे उन में बि ॿ टे अहिड़ा शेर आहिनि त मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी आहे मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी आहे तूं मुंहिंजी ज़िंदगी आहे तूं मुंहिंजी हर ख़ुशी आहे ऐं रौलाकियूं तॾहिं थियूं जॾहिं इश्क पांधि पातो मूं इश्क खे सुञातो त हर राति जाॻणी आहे ऐं इंसान जे अंदर में अहसासु फ़ौत थी वियो मां कॾहिं कॾहिं सवेर घर वेंदो आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण मां कंहिं मूंखे बंदि कयो आहे त पोइ मां सवेर घर न वेंदो आहियां मां थोरो अवाइली टाइम ते वेंदो आहियां देरि सां त इंसान जे अंदर में अहसासु फ़ौत थी वियो रिश्ता त सूर आहिनि ऐं तूं दोस्त धरत थी आहे ऐं आख़िरी मक़ता ॿुधायां थो त हर वक़्तु तूं तसवुर में समुंड जा छुले थी हर वक़्तु तूं तसवुर में समुंड जा छुले थी महमूद जे अंदर में छोलीअ जा उथी आहे मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी आहे तूं मुंहिंजी ज़िंदगी आहे तूं मुंहिंजी हर ख़ुशी आहे हिन में हिकिड़ो शेर हाणे यादि अचो त महफ़ूज़ कीअं रखां विखिरियल ख़्वाब आहिनि समूरा
ॾुख दोस्त निंड दुश्मन ऐं तूं अलॻि रुठी आं अल्लाह महफ़ूज़ कीअं रखां विखिरियल ख्वाब आहिनि समूरा ॾुख दोस्त निंड दुश्मन ऐं तूं अलॻि रुठी हाय आं हाय हाय मसरूफ़ ज़िंदगीअ में तूं यादि हर घड़ी वाह वाह। अच्छा इहो देरि सां वञण वारो जेको चक्कर आहे हा इहो शुरू खां वठी आहे या शादी खां पोइ थियो? न इहो शुरू खां वठी आहे त तव्हांजी वाइफ इन ते तव्हां सां इख़्तिलाफ़ न कंदी थींदी आहे इख़्तिलाफ़ थींदो तव्हां आहे पर पंहिंजे ॿारनि खे वाइफ खे टाइम छो न ॾींदा आहियो जो तव्हां एॾो वक़्तु दोस्तनि में था दरअसल मां इहा ॻाल्हि ॿ टे दफ़ा घर वारनि खे ईअं बि वॾनि जे मुंहं ते बि कॾहिं ॻाल्हि खुलंदी आहे त मां नंढपण खां वठी हिकु त घर खां परते रहियो आहियां कराची में ई बैचलर रहियो आहियां सही ॿियो वरी मुंहिंजे मिज़ाज में एतिरी आज़ादी आहे त आउं निंड पंहिंजी मर्ज़ी सां कंदो आहियां ऐं उथंदो पंहिंजी मर्ज़ी सां आहियां इन शइ में को बि कंप्रोमाइज़ न आहे वरी सॼो ॾींहुं कमु बि कंदुमि कुझु बि करे वठंदुमि महिनत तमामु हार्ड सख़्तु बि माशाअल्लाह। उन में मूंखे का बि त उहो ॾुख तकलीफ़ या न महसूसु थींदो आहे हा पर जॾहिं राति थिए थी दोस्तनि सां मिलूं था उन्हनि दोस्तनि सां जेके कचेरियूं हाल घर वारा पुछंदा आहिनि आख़िर ॻाल्हाईंदा छा आहियो 6 कलाक वेठा आहियो दोस्त छा ॻाल्हाईंदा आहियो वाकई छा त मां चवंदो आहियां इहा ई त लज़त आहे दोस्तनि जी हाल वाल का पुराणी ॻाल्हि ते बि खिली वेहंदा आहियूं कॾहिं कंहिं माण्हू जी कॉपी करे बि को अहिड़ो मौज़ू खोले बि त इहा नंढपण खां वठी मूंखे आदत पियल आहे पोइ वरी हिते आयुसि त हीउ शहर ई अहिड़ो आहे 2007 खां वठी हिते वरी अञा वधीक उजागनि ऐं राति जूं रंगीनियूं देरि सां घर अचणु आदत पियल आहे अगरि आउं सवेर वञा थो घर या सवेर सुम्हां थो त मुंहिंजी सिहत में तमामु बहितरी आहे पर मुंहिंजे मिज़ाज में उहा डैमेज थी करे मूंखे ईअं थो लॻे ॼण मां क़ैद आहियां या मूंखे कंहिं बंदि कयो आहे या मां पाबंद थी वियो आहियां छा उनजे करे आउं इहा आज़ादी पाण वटि हिकिड़ो इहो ई इख़्तियारात रखां थो त ईंदो वेंदो पंहिंजी मर्ज़ी सां आहियां बाक़ी हर शइ कंदो आहियां बसि मुंहिंजी भेण मां तव्हांजे लाइ सिर्फ़ु अफ़सोस करे सघां थी ॿियो कुझु नथी करे सघां पर इहो आहे त नंढड़नि खे सुबुह जो मां उथंदो आहियां दुकान जी इहा आज़ादी आहे नौकिरी न आहे न कंहिंजा पाबंद कॾहिं 11 कॾहिं 12 कॾहिं 1 कॾहिं 2 बि थी वेंदा आहिनि 3 थी वेंदा आहिनि त मां आज़ादीअ सां नंढड़नि सां खेॾी उन्हनि हर शइ वठी ऐं मुंहिंजो दुकानु ऐं घर जो बि स्पेस एतिरो ई आहे जीअं तव्हांजी बिल्डिंग खां हेठि लही वञिजे पोइ उन्हनि जो सॼो ॾींहुं उन्हनि सां गॾु आहियूं पोइ राति जो बि वरी वञी घर उते वेही रहूं त मुंहिंजो ज़हन जेको आहे उहो डैमेज थी वेंदो त इन जे करे मां थोरो ॿाहिरि हलो इहा बि सुठी ॻाल्हि आहे। अच्छा जीअं हाणे माशाअल्लाह भाउ बिज़नेस बि करे थो शाइर बि आहे ॿई कम सुठे तरीक़े सां सुहिणे नमूने सां मैनेज करे थो अॼु जे तौर में जीअं हिकिड़ो शाइर आहे उहो सिंगर बि आहे ठीकु आहे त छा अॼु जे दौर में हिकिड़ो सिंगर सुठो शाइर आहे? न हुनखे पंहिंजी ग्राम जी ख़बर हूंदी आहे सिंगर जेको आहे न जेका शाइरी चए थो मतिलबु आउं हर कंहिं शाइरी मूंखे पसंदि न हूंदी आहे ॿाहिरि अगरि ग़ालिब ॿुधां थो मीर ॿुधां थो ऐं अहमद फराद ॿुधां थो त मुंहिंजो ट्रैक मुंहिंजो ज़हन उहो ई हूंदो न त आउं चवंदो सुका सुठी शाइरी हुजे जीअं मूं काफ़ी चया त मूं कंहिं कोन ॾिना पोइ वरी मूं चयो यार पर तूं पाण कर न ऐं डॉक्टर आकाश ज़ाहिर असांजे ख़ानदान में शाइरी त आहे न त पोइ मूं वरी पाण ई शाइरी कई ऐं उन में मतिलबु कुझु लाइनूं पंहिंजे लाइ कयूं हुयूं ईअं न त ॿी पंहिंजो भई कोन्हे ॾिसो की न हाणे हीअ जेको सिंध धरती ते मूं लिखियलु आहे इहे 2 लाइनूं तव्हांखे ॿुधायां थो जी जी की मुखे बोली ॾिने मुखे लोली ॾिने ओ जी चल ओ जी चल ओ जी चल मां तोते गीत लिखा तो के सिंधड़ी चवा ओ जी चल ओ जी चल ओ जी चल मां मुखे बोली ॾिने तुंहिंजे ॿारनि जूं बातियूं ॿोलियूं छो न खाइनि मिठियूं ॿार लोलियूं तुंहिंजे ॿारनि जूं बातियूं ॿोलियूं छो न खाइनि मिठियूं ॿार लोलियूं तोते साह छॾिया तोते पल पल मरा ओ जी चल ओ जी चल ओ जी चल मां मुखे बोली ॾिने
ॿी लाइन आहे तूं सिंधड़ी सोहणी सुहागण छो न प्यारा लॻनि तुंहिंजा जोबन तूं सिंधड़ी सोहणी सुहागण छो न प्यारा लॻनि तुंहिंजा जोबन तोखे काछो चवां तोखे मंछर चवां ओ जी चल ओ जी चल अमां मूंखे ॿोली ॾिने वाह वाह बेहतरीन बेहतरीन पाण लिखी पाण कंपोज़ कयो हुनखे मुंहिंजो पंहिंजो को ज़हन आहे न त हीअ अहिड़ी शइ हुजे जेका ॿिए खे टच करे उनजा लफ़्ज़ उनजी रिदम उनजो ऐं इहे शयुनि जो ॾाढो ख़्यालु रखंदो आहियां मूं पाण ई कई मुंहिंजो आदी सीमा बाज़ी खे चयो हा त ॾियां थी मुंहिंजो भला हिकिड़ी शइ माण्हू नथे ॾियो त मां हुनखे केसि ताईं हुनखे मैसेज कंदुसि साईं सही आहे दरअसल जेको शाइरीअ जो वज़न आहे ऐं जेकी मौसीक़ी आहे इहे ॿई पाण में मिलंदियूं आहिनि कुझु शाइर अहिड़ा आहिनि ज़्यादातर उर्दू जा शाइर उन्हनि खे मौसीक़ीअ जो बि इल्मु हूंदो आहे हाणे जीअं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे अमेरिका में आहिनि तमामु वेझो आया उन्हनि सां रहियो आहियां हिते सो उन वटि इहो ॾांहुं हो त पाण बि कुझु शयूं कंपोज़िशन ऐं पाण गुनगुनाईंदा बि हुआ का सारत लहबी आहे इहो साईं खोड़ दफ़ा मां साईं सां गॾु मुशाइरा पढ़िया आहिनि या उस्ताद बुखारी हो उस्ताद मंदूस सखराणी खे कुझु पाण ई शयूं चवंदो हीअं ॻाए दोस्त कयासीं दिलदारीअ लाइ या कुझु अहिड़ियूं कंपोज़िशन उहे उन्हनि पाण ठाहे ॾिनियूं ज़ाहिद शेख जेके सरमन सिंधी ॻायो तमामु घणो उन वटि बि इहो ॾांहुं आहे त हू पाण कंपोज़िशन करे उनखे ॾींदो आहे आशिक़ आजिज़ तुन्यो आहे मेहर जो खोड़ अहिड़ा शाइर आहिनि जिन खे इहो ॾांहुं हूंदो आहे कुझु वरी शाइर लिखंदा ई उन ते आहिनि तर्ज़ ते हेॾां गानो हलंदो उनजे माना सिर्फ़ु उनजे रिदम ते लफ़्ज़ पंहिंजा हणंदा उहा उन में वज़न जुड़ी अंदर जी फीलिंग न आहे हू ॾिसी थो कॉपी आहे न मतिलबु अंदर जी फीलिंग न आहे हुनजी जीअं हाणे मतिलबु मूंखे उहो ख़्यालु अचे थो त उहे शयूं पंहिंजो महफ़ूज़ थो करियां वरी उहा निकिरी न वञे इहा शइ अलॻि आहे हू शइ अलॻि आहे मूं दोस्त खे चयो हिकिड़ो इस्लामाबाद रहे थो अॼु उते ई आहे बिलाल तुंहिंजो नालो अथसि मां चयोमांसि अकेलाई जो शिकार थी वेंदे अकेलाईअ जो शिकार थी वेंदे ॿारनि सां घुमंदे त ॿार थी वेंदे ॾिस अची शहर में के नवां चेहरा ॾिस अची शहर में के नवां चेहरा रोज़ हिकु जहिड़ा ॾिसंदे त बेज़ार थी वेंदे अल्लाह अल्लाह तव्हां त ख़राबु था कयो पोइ मर्दनि खे उहो पंहिंजी ज़ालुनि खे ॾिसनि ई न इन जो ये मकसद थियो न शोभी भाई देख रहे हैं इनको कह रहे अपनी बीवियों को देखो ही नहीं उनको लिफ्ट ही नहीं कराओ त मतिलबु दोस्त हिकु जहिड़ा माण्हू रोज़ तव्हां ॾिसंदो यकीनन अखियूं बि कुझु तब्दीली चाहिनि थियूं कुझु नई शइ ॾेखारण लाइ ग़लति 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 हिन जी ॻाल्हि न ॿुधिजो या सही न न हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ा मज़ाक़ पंहिंजी जाइ ते पर हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे शाइरी जो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज आहे ऐं तव्हां सुठो लिखो था ऐं मां चाहींदसि त तव्हां किताब बि छपरायो इंशाल्लाह तव्हांजो किताब मार्केट में न आहे मार्केट में किताब ईंदो भरपूर तरीक़े हा तव्हांखे किताब आणणु घुरिजे चाहे उहो नज़म हुजे उन में या ग़ज़ल हुजनि पर का अहिड़ी शइ मार्केट में ॾियो जेका हमेशह जे लाइ अमर थी वञे ऐं पाण इन ई शइ जो क़ाइल आहियां त मख़सूस हुजे मुख़्तसिर हुजे पर सुठो हुजे ऐं शाइरी त हाणे सिंध जे अंदरि तमामु घणी थिए पई किताब बि माशाल्लाह जिथे किथे भरिया पिया आहिनि ख़ैर असां इन रस्ते ते आहियूं त थोरो देरि पाई अचिबो पर उन में का जॻह हूंदी को स्पेस हूंदो त उन बीहण जे लाइक़ु हूंदासीं कंहिं किताबनि जी लाइन में को असांजी कंहिं कुंड ऐं आख़िरी सही ज़रूरु हूंदो माना अहिड़ो माहौल नथो पैदा करणु चाहियां या अहिड़ी घण नथो करणु चाहियां जो बसि तड़ तकड़ में किताब अची वञे उनजो मयार न हुजे अञा चाहियां थो थोरो उस्ताद बुखारी चयो न त तपी तपी तंदूर थियुसि तॾहिं वञी मशहूरु थियुसि तॾहिं वञी लिकी लोक खां लिखण जो मौक़ो मिलियो ईअं लॻो त अरसे खां पोइ ॼण अॼु खिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो त जेको इहे लफ़्ज़ आहिनि न तपी तपी तंदूर थियुसि तॾहिं वञी मशहूरु थियुसि त इन्हनि सभिनीनि शयुनि में इहे शयूं अचनि थियूं त जेसि ताणी अञा पंहिंजी मज़बूती जेकी आउं चाहियां थो त उन में थोरो अञा हिकिड़ो पीढ़ा वारा मरल आहिनि क्रास कयूं सुठियूं शयूं हे जेके बि शाइरी मां ॿुधायां थो
माना इहे बि सुठियूं आहिनि, इहे मूंखे पंहिंजी औलाद वांगुरु तख़लीक़ प्यारी ज़ाहिर आहे, आहे, का बि ज़ाहिर शइ आहे, मां हुनखे न चवंदुमि हीअ कमज़ोरी हा सुठी, न सही पर ॻाल्हि आहे। अञा बि उन जी तरबियत जीअं थींदी आहे न, अञा सुठी के शयूं इंशाल्लाह वक़्त सां गॾु बहितरी add बहितरी ज़रूरी आहे हर शइ में, ऐं हर वक़्तु इंसानु सिखंदो आहे। बिल्कुलु। त हीअं कुझु ॿुधाईंदव तव्हां? हाँ बिल्कुलु ॻाल्हि ॿुधाए। उस्ताद बुखारी जो हुन शाइरी में नाज़ आहे इलाही, नाज़ नखरो, पोइ इन करे मूंखे ॾाढो दिलि ते मतिलबु टच थो करे। उस्ताद बुखारी त माशाल्लाह बहितरीन। हो नाज़ में ई एॾी वॾी ॻाल्हि थो करे, खिलंदे खिलंदे अहिड़ी ॻाल्हि थो करे वञे जो माण्हू जो खिले बि थो ऐं वरी सोचो थो यार हेॾी वॾी ॻाल्हि कई, वाह, वाह। ऐं हिन गाने में उहा शइ आहे। ओके। हीअ मूंखे मतिलबु फेवरेट मुंहिंजो सॉन्ग आहे, हमेशह रहियो आहे। मिठा हलत
घुमूं टकरियुनि सां इहो टकरिन ते घुमूं इश्क तूफ़ान आहे शहर इश्क तूफ़ान अंग आहे शहर एतरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू बनी दिलरुबा नाज कर देर कर तू बनी दिलरुबा नाज कर देर कर इतनी सोच कर जिंदगी मुख्तसर तू बनी दिलरुबा नाज कर देर कर ला 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 वाह वाह बहितरीन मेलोडी ऐं बहितरीन अंदाज़ सां तव्हां बि हुनखे इनमें निभायो गुल ई मुंहुं ॾिनी ॾाढो हिनखे रंग। सुठो ऐं शोभी भाई आपने बहुत शोभी अच्छा भाई अॼु प्ले किया कमाल मां कयो। त बिल्कुलु सफ़ा गुम अॼु थी वई मूंखे हुयसि अलाए रंग- किथे हुयसि मूं सो लॻो हिते त- वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं अजय सिंह समंदर के किनारे पे चला तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में अच्छा मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां खां बि पुछंदमि पर पहिरियां जेको आहे महमूद खां पुछिजे तव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो नंढपण मुंहिंजो तमामु तिखो ऐं तेज़ गुज़रियो तमामु शरारती ऐं हिकिड़ो मां वाहिद ॿार हुयुसि पाड़े जो जेको तक़रीबन हर वक़्तु अवेलेबल हूंदो हुउसि पाड़े में अच्छा ऐं पहिरियां मां ईंदो हुउमि पोइ वरी सभिनि खे गॾु कंदो हुउमि ऐं उहो एॾो बहितरीनु दौरु हुयो जो 5 रुपयनि जे बाल वठण जा पैसा न हुया सही पोइ इहो रुपियो उन्हनि खां गॾु करे। वठी अंब पाड़े में चोरी कयां भला न असांजे पाड़े में अंब हुया ई न ॿी का शइ कुझु बि अंब न पटण या का पंहिंजे ॾाॾे जो बिस्किट जो दुकानु हूंदो पोइ जंहिं महिल उनजा बिस्किट पिया खाईंदा रहंदा हुआसीं हा उहा त हिकिड़ी ऐं अलॻि उन दौर में वॾी ॻाल्हि आहे त इन्हनि शयुनि जो रुझान घटि हो पंहिंजाइप अहिड़ी हुई जो तव्हां जे मिसाल पाड़े वारनि वटि अगरि मंझंदि थी वई त उते ई मानी बि खाई छॾींदा हुआसीं सही ऐं तमामु घणो इहो एक्टिव रहियो दोस्तनि जे विच में नंढपण मुंहिंजो जो अॼु ताईं दोस्त हैरान आहिनि त तूं त एॾो शरारती ॿारु हुएं इहो शाइर कीअं थिए कीअं माना हुननि खे अञा ताईं यकीन न ईंदो आहे पर मां चवंदो मूंखे आहियां, इहो यकीन नथो अचे त तव्हां जेके शाइरी पढ़ो था जेके ॻाल्हियूं कयो था त तव्हां एतिरा शरारती थी सघो था तव्हांखे ॾिसी मां इहो हैरान आहियां त तव्हां शरारती हुआ बिल्कुलु हुयसि तमामु घणो अच्छा एक्स्ट्रा हद खां वधीक का अहिड़ी शरारत जेका अॼु बि तव्हांखे यादि हुजे जंहिं सॼे घर जो जेको आहे न मतिलबु मीटर शॉर्ट करे छॾियो हुजे त ही महमूद छा कयो आहे पाड़े में क्रिकेट खेॾंदा हुआसीं पोइ कुझु मायूं हूंदियूं अमड़नि जहिड़ियूं जेके दरवाज़े तां बीह चवंदियूं बाबा हाणे वञ असां मग़ज़ खाई वियो आहे या बार बाल थो लॻे दर थो खड़काए बाल ॾियो ऐं वञ तव्हां बसि ख़ुदा जो वास्तो आहे पाड़े मां वञ त असां सुकून वठूं पोइ मां वरी उन्हनि 2-3 माइनि ईअं चयो उन्हनि जे ॿाहिरां उन्हनि खे कड़ो ॾेई छॾियो मां चयमि न कड़ो खुलियल हूंदो ऐं न माई मूंसां ॻाल्हाईंदी त मां त क्रिकेट थो खेॾां पोइ मां उन्हनि खे ईअं 3-4 लाइन सां घर हुया उन्हनि सभिनि खे ॿाहिरां कुंडियूं लॻाए छॾियूं उन खां पोइ उहा घर ताईं शिकायत पोगी पर इहो रोज़ जो माना मुंहिंजे लाइ इहा शिकायत न हुई त माना को दाह ईंदी इहा ई शिकायत ईंदी त तंग थो करे या यको ताईं गिटी ऐं बीठो आहे शोर थो करे कोठे ते चढ़ी थो वञे लॻड़ो उॾाए थो बाल थो खणे माना इहे ई उन दौर जूं शिकायतूं हुयूं पोइ मुंहिंजो ॾाॾा साईं सभु सख़्तु हूंदा उहे चवंदा कंहिंजी शिकायत न अचे हुयासीं ॿाराणा
उहे थोरो कुटकी बि ॾींदा, कॾहिं कॾहिं ॿधी छॾींदा हुया खट जे पाए सां गॾु, त जीअं हितां उते ई न, पर उहो ॾाढो सुठो दोस्त दौर हुयो पाड़े जो। इहा पंहिंजे आहे पोइ त को अहिड़ो ख़तरो न हूंदो त ॿारु गुम थी वेंदो, ॿारु अगवा थी वेंदो, ॿार खे केरु नशे ते लाहींदो, माना इहा ख़बर हुई त वधि में वधि कंहिंजो दर खड़काईंदो त किथे न किथे वेठो ई हूंदो। हा बसि इहो माहौल। इहा वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे त उन वक़्त में इहे शयूं न हूंदियूं हुयूं ऐं सुकून हूंदो हुयो, घर घर सां जुड़ियल हूंदो हुयो, मोहबतूं हूंदियूं हुयूं ऐं सभिनीनि में इख़लाक़ हूंदो हुयो त अगरि कंहिंजो ॿारु कंहिंजे घर में बि वेठो आहे त सेफ हूंदो। बिल्कुलु वाकई इहो वक़्तु शायदि हाणे वापसि न अचे ऐं उहो वाकई वक़्तु ॾाढो सुठो हुयो। तव्हां पंहिंजे नंढपण जी का ॻाल्हि ॿुधायो जंहिंमें तव्हां शरारत, मूंखे त लॻे थो तव्हां ॾाढा शरारती हूंदा। साइकिल हलाइण जो ॾाढो शौक़ु हो। शहर में को बि माना मूंखे साइकिल कोन ईंदो। अच्छा। ऐं साइकिल में इहो सिगरेट पींदा न हुनजो पतो पैकेट जो, उहो हुन में लॻाईंदो या गुब्बारो वठी हुनखे फूके उहो लॻाईंदो हुन में, पोइ फड़ फड़ कंदी उहो उन में जेको थो पोइ सॼे शहर में हलाईंदोसि 2 कलाक रोज़ाना हलाईंदो साइकिल। या त टोड़ींदोसि, पोइ दुकान चवंदा हिनखे न ॾे साइकिल, हिनखे साइकिल न ॾे, या अंब चोरी करणु या कंहिंजूं अंबड़ियूं पटणु। ऐं उहो घरवारा चवंदा वाह हीउ कंदो छा, हीउ कंदो छा बचपन में, हीउ छा वॾे ते छा कंदो हुई। शहर वारा तंग, पाड़े वारा तंग, हर माण्हू तंग। ऐं पोइ जॾहिं इहो ड्रामो शुरू थियो जंगल जीजी नुरुल्ला शाह जो, ऐं पोइ इन्ही माण्हूअ खे जॾहिं ॾिठोसीं जीजी मेहता बकर अश्री साहिबा, पोइ इन्ही माण्हूअ खे जॾहिं ॾिठोसीं असां साईं शफ़ी मोहम्मद शाह, रोशन अता, यार हीअ कहिड़ा माण्हू आहिनि यार, केॾा ख़ूबसूरत माण्हू अहिड़ा, इन सां वरी मिलनि नी, इन सां मुलाक़ात कनि। उहो ज़हन जेको उहो चेंज थियो मुंहिंजो उते ई खां जेको ज़हन चेंज थियो न मुंहिंजो, पोइ ईअं हादसाती तौर ते मतिलबु कराची आयुसि ऐं जॉब जे सिलसिले में। ऐं पोइ जेको ई मूं ॾिठो त हाणे मूंखे हिते बसि ख़बर पइजी आहे सॼी शइ जी, पोइ मूं पंहिंजी तरबियत कई ऐं पोइ हुन ॾिठो त यार हीउ छा थियो, हीउ उहो ई छोकिरो आहे जिते शर्तूं लॻायूं। पहिरियां हैरान हुया, पोइ परेशान थी विया त हीउ, ऐं परेशान हैरान बि कयोसीं ऐं परेशान बि कयोसीं। त ॿई शयूं जेको तव्हां करे ॾेखारियो न, हर ॿार में इहो बचपन जेको आहे उहो वापसि नथो अचे तव्हांजो। न न बचपनो त हर इंसान जे अंदरि अॼु बि मौजूदु आहे, वरी तव्हां उन ॿार खे कढण जी देरि आहे, ॿार खे कढण जी देरि आहे हुनखे। मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त अगरि जेके ॿिया ॿार आहिनि एॾा संजीदा, उन्हनि खे घरां न कढंदा आहिनि, स्कूल अंदरि ई वेठा हूंदा, ऐं हक़ीक़त इहो आहे त मुंहिंजो नंढपण में मां ईअं हुयुमि जेको गिलगित जो ॿार हूंदो आहे न, चित्राल जो, पोइ मां इहो एतिरो रुलियो आहियां माना नंढपण में जो मुंहिंजो कलर अञा मिस थी वियो आहे। मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी अम्मी ख़ासि करे मूंखे चवंदी, मूंखे तुंहिंजो ॾाढो ॾुख थींदो आहे त माना तूं पाण खे ज़ाया थो करीं, घुमे थो, रुले थो, सफ़र थो करीं। मां चवंदो आहियां को मसइलो न आहे, रंग जो को टेंशन थोरो ई हूंदो आहे। पोइ मां अॼु ताईं उहे सोचींदो आहियां त असां इहे जेको ॿारु घणो रोलू आहे, हे सभु ख़्यालात तॾहिं जुड़िया आहिनि। ऐं हीअ जेको एक्टिव आहियूं ऐं कराची में सॼी फैमिली लाड़काणे रहंदी आहे, हिते आउं अकेलो रहंदो आहियां। त इहो 10-15 सालनि खां हिते रहां थो न, मां सोचींदो आहियां इहो अगरि जेको एक्टिव ॿारु न आहे न, त हेॾनि वॾनि शहरनि में कीअं रहंदो, कीअं उथंदो वेहंदो। कुझु मुंहिंजा दोस्त ईंदा आहिनि, हॉस्टल खपे, रूम खपे, किथे का शइ ईअं उहो पुछंदा रहंदा आहिनि। असां आयासीं ईअं लॻो ॼण बाकराइन रोड तां निकिरी वरी दड़ी मोला में आहे, त असांजे लाइ एॾो माना खुलियल ज़हन हुयासीं त अकेला सफ़र कंदो हुअसि मां 12-13 सालनि जो अकेलो ईंदो हुउमि। न सही आहे, इहो एक्टिव रहण जा वॾा फ़ाइदा आहिनि। बिल्कुलु, पर इहो ख़ौफ़ हाणे थी पियो आहे, जीअं अॻुण तव्हां बयानु कयमि त अॼुकल्ह ॿारनि में जेको अॻुवा आहे या खणी था वञनि, ॿार गुम थी वञे, इहो ख़ौफ़ न हुजे न, ॿार खे छॾे हुजे त भले सिजल थिए ताईं रुले पिने, त उहो अञा वधीक तेज़ थी वेंदो, एक्टिव थो थी वञे उहो माण्हू। अल्लाह बहितर करे, अल्लाह साईं असांजे मुल्क जा हालात बहितर करे। ॾींहं जो सॼो ॾींहुं पतंग उॾाईंदोसि, राति जो हुनखे ॿधी कंदोसि। अच्छा, मूंखे पतंग उॾाइण न आयो। सॼी राति बि उॾंदी, सुबुह जो वेंदो चढ़ी हुनखे लाहे वरी सिधो स्कूल, वरी स्कूल तां आयासीं, कुंडी खाई सिधो मच्छी ते, शाम थी वरी उहो टापू रांदि जेका हूंदी आहे चिकरिन वारी, बसि उहो टापू रांदि दरियूं ठाहींदा हुआसीं उहो। ऐं पोइ इहो आहे ॾिसो यार, हा शाम थी वई आहे न, हाणे घर में भाॼी वठी ॾियणी आहे, पाणी भरिणो आहे, हीअ भरिणो आहे। पोइ सोट मासा हूंदा हुआ, चवंदी यार तूं वञी भाॼी वठी आहे, भला हू पाणी थो भरे अचां, ठीकु आहे, सॼो घर जा कमकार वग़ैरह करे पोइ ड्रामो या 50-50 या पर्ख या को हूंदो वेही रहंदा हुआसीं।
पर पंहिंजे हिकिड़े लिमिट में कंदा जीअं घर वारनि खे शिकायत हुजे थोरी घणी शिकायत हूंदी हुई बिल्कुलु टाइम इलाही घटि रहिजी वियो आहे सो ॻाल्हियूं अञा बि आहिनि जेके नेक्स्ट टाइम इनशाला कंदासीं सो वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं लास्ट में तव्हां गानो बि ॿुधंदासीं लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो मैसेज इहो ई आहे त जेके बि प्रोग्राम ॾिसनि था उहे वधि में वधि पढ़ाईअ सां लगाव रखनि पंहिंजे ॿारनि में जेके ॿार स्कूल वञनि था उन्हनि खे थोरो घणो लिटरेचर बि पढ़ायो वञे उन्हनि खे ॿियो कुझु न ईअं ॿाराणो अदब टच करायो वञे मीडिया जो दौरु आहे मीडिया ते उन्हनि खे को अहिड़ो शइ जंहिंमें ॿार में अदब जो जुज़ा पैदा थियनि था पढ़ियल लिखियल माण्हू ऐं अदब वारे में फ़र्क़ु आहे न को माण्हू न बि पढ़ियल आहे अदीब आहे त हुनखे उथण वेहण तौरु तरीक़नि जी ख़बर आहे तालीम सां लॻा रहण जा तव्हांजे नसुल में इहे शयूं पैदा थींदियूं त ईंदड़ नसुल बि बाअदब हूंदो सो सभु जेके बि ॾिसनि था उहे पढ़नि ऐं पढ़ाई सां ई लॻा ज़बरदस्त तव्हां कोई मैसेज ॾींदो मुंहिंजो मैसेज इहो आहे त जेके शो बि जॉइन करणु चाहिनि था उन खपे त एजुकेशन पाणी पूरी हासिलु कनि उन खां पोइ तव्हां कहिड़ी फील्ड में वञणु चाहियो था त उन लाइ तव्हांजो उस्ताद हुजे तव्हांजो सुठो तरबियत हासिलु करियो तव्हां हीअ तव्हांखे लॻे थो त ॿिए टे माण्हू वेठा आहिनि जेको सो इन लखें करोड़ रुपया आहिनि ईअं न आहे तव्हां पंहिंजी सुठी तरबियत हासिलु करियो सुठे उस्ताद वटि वञो सिखो उन खां पोइ फील्ड तव्हां लाइ बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं ऐं उहा ई ॻाल्हि त जेको आहे गर्मी तमामु घणी आहे तमामु घणो एहतियात करिणो आहे प्रिकॉशन्स तव्हांखे लाज़मी वठिणा आहिनि ऐं मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम RBS खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी मिलज पाला दिलड़ लगिया मेरे तुम गम परे रहे दे मैं लज पाला दिलड़ लगिया मैं लज पाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रहे दे मैं लज पाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रहे दे मैं लज पाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रहे दे मेरी आसा उम्मीदा दे मेरी आसा उम्मीदा दे सदा बूटे हरे रहे दे मैं लज पाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रहे दे दुआ वारल करो सैयो मेरा मुर्शिद न रुस जावे दुआ वारल करो सैयो मेरा मुर्शिद न रुस जावे जिना दे मुर्शिद रुस जांदे जिना दे मुर्शिद रुस जांदे ओ जींदे जी मरे रहे दे मैं लज पाला दिलड़ लगिया मेरे तो गम परे रहे दे कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर तू मंगने दी कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर तू मंगने
लज पाना दी मंगतियां, मैं लज पाना दी मंगतियां, मेरे पल ले परे रहंदी, मैं लज पाना दे लड़ लगियां, मेरे तू गम परे रहंदी, मैं लज पाना दे लड़ लगियां, मेरे तू गम परे रहंदी।